जी नाज़रीन, भलीकार चवंदासीं, ज़िक्र कंदासीं IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमण जी सदारत में मीरपुर माथिले में अमन अमान जी सूरत हाल ऐं ख़ासि तौर ते कच्चे में हलंदड़ ऑपरेशन के हवाले से अहम इजलास थियो है। इजलास में कड़ा फैसला कया विया, जदीद हथियारनि के हवाले से IG सिंध गाल कई है। मीरपुर माथिले में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर असांखे जॉइन किया है। लतीफ़, भलीकार चवां थो। बड़ी मेहरबानी लिरज़ा जी लतीफ़, छा वयो वापरियो अॼोके इजलास में? IG सिंध कहिड़ियूं हिदायतूं जारी कयूं आहिनि ऐं जेके ॿिया ऑफिसर हुआ उन्हनि कहिड़ी रिपोर्ट ॾिनी आहे IG सिंध खे? मीडिया सां पिणु गुफ़्तगू कई IG साहब। जी लिरज़ा, ही ॾिठो वञे त घोटकी जे घोटकी जो कचो हुजे कश्मीर कंदकोट एरिया में गुज़िरियल केतिरे टाइम खां वठी ऑपरेशन हले पियो। उन ऑपरेशन में घोटकी पुलिस कश्मीर के या सखर पुलिस या शिकार पुलिस के जेको का वॾी कामयाबी न मिली सघी। अॼु IG सिंध जेको घोटकी पहुतो, कुछ ॾींहं अॻु में शहीद थियल पूरी तिलकार ख़ालिद मेमण ऐं उनका पोली गौर गायो उन्हनि जे वारसनि वटि जेका उन दुआ घुरी। उनखां पोइ अॼु SSP ऑफिस जॾहिं IG ग़ुलाम नबी मेमण पहुतो त उन सां गॾु DIG सखर जेको आहे जावेद जिसकानी, उन सां गॾु SSP सखर, SSP घोटकी तनवीर सुनियो ऐं स्पेशल ब्रांच जो जेको SP हो खोड़ो साहब, उहो बि उन सां गॾु हुआ। उन सां गॾु दिल्ली जा जेके पुलिस ऑफिसर ऐं अमलदार उहे बि उते इजलास जेको आहे जो मीडिया खां गुफ़्तगू रखियो वियो। उनमें जेके ज़रिए उन्हनि खे ॼाण मिली आहे त उनमें जेके ॾोहारे जा जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि जी लिस्टनि बाबति अहम गौर वीचार कयो वियो ऐं सॼो मामिलो मीडिया खां जेको आहे बंदि रखियो वियो। पर उन सां गॾु इहे बि इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि त उन्हनि जे गिरफ़्तारी जे लाइ का अहिड़ी हिकमत अमली जोड़ी पई वञे। पर उन सां गॾोगॾु जेके जदीद टेक्नोलॉजी ज़रिए जेके ॾोह खे ट्रेस कंदा आहिनि उहे बि जेके ऑफिसर हुते मौजूदु हुआ। पर उन सां गॾु IG सिंध जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चयो त असां जेको आहे ही जेके ॾोहारी जेके हमला कनि पिया पुलिस ते, छो त घोटकी जो कचो हुजे कश्मीर कंदकोट हुजे सखर हुजे जेके बंदि आहिनि उते जेके असां फिक्सूं लॻाईंदी ऐं पुलिस धाड़ेलनि जो जेको लंघ आहे पके तरफ़ असां उन्हनि खे उन ते कंट्रोल कयो आहे ऐं उनजे करे उहे परेशानी उहे ॾोहारनि ते हमला कनि पिया। पर लिखा पुलिस इहा शइ करे पई, पर तव्हां ॾिठो हूंदो वक़्तनि बवक़्तनि इहे ॾोहारी सोशल मीडिया ते वीडियोज़ वायरल कनि पिया, पुलिस खे धमकियूं ॾियनि पिया। पर IG सिंध पर इहा हिकिड़ी यकीन ॾियारी कराई वई त तमामु जल्द जेको आहे सिंध वासियुनि खे इन असांजी ऑपरेशन जो रिज़ल्ट मिलंदो। ठीक है, वरी मेहरबानी। ठीक है, वरी मेहरबानी लतीफ़ इन वाले से अपडेट करने के लिए। जी नाज़रीन, असां राब्तो कयो आहे सीनियर पुलिस ऑफिसर आहिनि ऐं SSP कंदकोट आहिनि इरफान अली समो साहब, असांखे जॉइन कयो आहे। साईं इरफान अली समो साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी थैंक यू वेरी मच। वरी मेहरबानी। समो साहब, एक वॾे अरसे खां वठी सिंध पुलिस ऐं कचे जा धाड़ेल आमो साम्हूं आहिनि, शहादतूं बि थियूं आहिनि, ज़रूरु पुलिस खे बि कार्रवाइनि दौरान कामयाबियूं बि मिलियूं आहिनि। स्ट्रेटजी जेका आहे उहा वाज़े तौर ते यकीनी तौर ते मां तव्हां हिन वक़्तु न पुछंदुमि, TV ते वेठा आहियूं असां, कंहिं बि रीति कंहिं बि ॾोहारीअ जी सहूलियतकारी करणु नथा चाहियूं ऐं खोड़ शयूं जेके आहिनि उहे फोर्सिस जूं पुलिस जूं उहे सीक्रेट आहिनि, ॻुझूं आहिनि, त उहे असां उन्हनि खे ॻुझो ई रखणु था चाहियूं, छो जो असां अमन अमान जा ख़्वाहिशमंद आहियूं। अॼु IG सिंध साहब ग़ुलाम नबी मेमण साहब मीरपुर माथिले में गॾिजाणी कई आहे, बंदि कमरे में बि गॾिजाणी थी आहे तव्हांजी, उन में छा वियो वापरियो, जेका शइ ज़रूरी सम्झो था उहा ज़रूरु ॿुधाइजो। कहिड़ी स्ट्रेटजी बणाई वई आहे, कहिड़े तरह सां हिन वक़्तु जेको मैदान में सिंध पुलिस लहंदी ऐं हथियारनि जे हवाले सां बि फ़ैसिलो थियो आहे त फंड्स जारी थिया आहिनि ऐं जल्द जदीद हथियार मिली वेंदा। जी समो साहब, छा चवंदा अॼोकी गॾिजाणी जे हवाले सां? जी वॾी महिरबानी। अॼोकी जेका गॾिजाणी उहा त हुई घोटकी में। जी जी। कल IG सिंध कश्मीर जो दौरो कयो ऐं कश्मीर पुलिस सां मुलाक़ातूं बि थियूं ऐं कश्मीर पुलिस जी तरफ़ां हलंदड़ जेका ऑपरेशन आहे उन में बि जेका ब्रीफिंग जेका सो ॾिनी वई IG साहब खे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेका पुलिस ऑपरेशन हली रही आहे, जेका काफ़ी महीननि खां हली रही आहे, उन में सिंध पुलिस खे काफ़ी कामयाबियूं मिलियूं आहिनि। सिर्फ़ु कश्मीर जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त कश्मीर में कुझु ई ॾींहंनि जे अंदरि कोई 9 जेके धाड़ेल आहिनि हिते मारिया विया आहिनि ऐं काफ़ी जेके मुग़वी उहे बाज़ियाब कया विया आहिनि। बाज़ी जे अंदरि उहे इलाइक़ा जेके इनएक्सेसिबल हुया कश्मीर में उन्हनि खे क्लियर बि करायो वियो आहे। जेका हिकिड़ी एक्सेसिबिलिटी आहे पुलिस जी इनसाइड कच्छ एरिया, उहा पिणु इंश्योर थी आहे। ऐं गॾो गॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त हिन वक़्तु जेका हीअ ऑपरेशन हली रहियो आहे कश्मीर घोटकी या शिकारपुर या सखर जे कुझु इलाइक़नि में, त उन में पुलिस जी जेका प्रेज़ेंस आहे थ्रू न्यू पुलिस पोस्ट, जेके नयूं पुलिस पोस्ट जेका काफ़ी नंबर में जेके कुझु ठही वियूं आहिनि, कुझु वधीक तेज़ी सां ठाही वञनि पियूं, त उन्हनि जे ज़रिए बि जेका पुलिस प्रेज़ेंस आहे कच्चा इलाइक़नि में, त जीअं जेका ॾोहारनि जी जेका मूवमेंट आहे उनखे मॉनिटर कयो वञे
या अहिड़े क़िस्म जी जेके वारदातूं थियनि थियूं उन्हनि खे रोकियो वञे त काफ़ी हद ताईं सिंध पुलिस खे हिन में कामयाबी मिली आहे। ऐं हिन वक़्तु जेको धाड़ेल आहे उहो उनखे नेरो डाउन बि कयो वियो आहे। उहे इलाइक़ा जिन में ही पहिरियां धाड़ेलनि जो कब्ज़ा हुया उन्हनि खे बि ख़ाली कराया विया आहिनि, जो काफ़ी हद ताईं ख़ात्मो आयो बि आहे। ऐं इन जे दौरान तव्हांखे ख़बर हूंदी त काफ़ी शहादतूं पिण असां जूं बिल्कुलु 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 सही था चओ समूह साहब। जॾहिं पुलिस विढ़ंदी आहे ॾोहारनि सां ऐं एक्टिवली पार्टिसिपेट कंदी आहे ऑपरेशन जे अंदरि, इन क़िस्म जूं शहादतूं पिण थियनि थियूं। पर गॾोगॾु जेका जंहिं मक़सद लाइ असां विढ़ूं पिया हिन खिते खे बिल्कुलु ई पुरअमन करणो आहे, उन में बि काफ़ी हद ताईं जेका सक्सेस आहे सिंध पुलिस खे मिली आहे। सही। अच्छा समूह साहब, वीडियोज़ ऐं सोशल मीडिया ऐं उन जे हवाले सां बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हांजा नाला वठी वीडियोज़ जारी कया वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके सोशल मीडिया ते ॾिठा वेंदा आहिनि उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अच्छा, छा हिन वक़्तु मुंहिंजो सुवालु उन खां पहिरियां इहो आहे त छा कचे में हिन वक़्तु बि के नोगो एरियाज़ आहिनि जिते पुलिस जी रसाई कान्हे का या पुलिस नथी पहुची सघे? छा हिन वक़्तु कचे में को अहिड़ो इलाइक़ो, कंहिं अहिड़ी गैंग, कंहिं अहिड़ी ॾुआरी धुर वटि अहिड़ो को कब्ज़े हेठि आहे? ॾिसो, का बि नोगो एरिया कोन्हे का। पुलिस जेके धाड़ेलनि जी चंद इलाइक़नि में प्रेजेंस ज़रूरु मौजूदु आहे। जॾहिं असां ॻाल्हि कयूं था कचे इलाइक़े जी, त कचे जो जेको टेरेन आहे उनखे बि ज़हन में रखणु खपे। हिकिड़ो रिवराइन बेल्ट आहे, जंगल एरिया आहे, ज़ाहिरी आहे जंगल एरिया में एॾो इज़ीली जेका मूवमेंट आहे उहा कोन थी सघंदी आहे। बाक़ी सर्टेन जेके एरियाज़ आहिनि उन्हनि ताईं धाड़ेल जेको आहे बिल्कुलु महदूद आहिनि। ऐं जेकॾहिं हिनखे ओवरऑल ईअं चइजे त का हिकिड़ी नोगो एरियाज़ तमामु घणे लेवल ते मौजूदु आहिनि, ईअं बिल्कुलु ई न आहे। हिकिड़ा चंद ई कुझु ई परसेंटेज में वञी का एरिया आहे जिते असां उन्हनि खे वञी महदूद कयो आहे। बाक़ी जेका कच्छ जे अंदरि जेको टेरेन आहे, जेका टोपोग्राफी आहे, उन में यकीननि जेके मुश्किलातूं ऑपरेशन दौरान अचनि थियूं। पर तव्हांखे ख़बर आहे त हमेशह इन्हनि इलाइक़नि खे या माज़ी जे अंदरि जेकर तव्हां ख़ैरपुर लाड़काणो ॾिसो, तव्हां नौशरुफ़ ॾिसो, तव्हां दादू ॾिसो, त इहे बि उहे इलाइक़ा हुया जिते धाड़ेलनि जी प्रेजेंस तमामु हैवी क़िस्म जी मौजूदु हूंदी हुई। पर उन्हनि खे बि सिंध पुलिस ही पंहिंजो साफ़ कयो ऐं उहे इलाइक़ा बि पुरअमन थिया। ऐं हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो त जेका किडनैपिंग आहे उन में वाज़े हिकिड़ी कमी आहे। हनी ट्रेस जा जेके वाक़िया कुझु महीना पहिरियां तेज़ी सां थी रहिया हुया उन में बि हिकिड़ी तमामु वाज़े कमी नज़र अचे पई। सिमिलरली जेका फोर्स किडनैपिंग आहे उन में बि काफ़ी वाज़े जेका आहे कमी उहा नज़र बि अचे पई। ऐं जेको धाड़ेल जो नुक़सानु आहे उहो तमामु वधि खां वधि थियो आहे। तव्हां वीडियोज़ जो ज़िक्र हाणे कयो, वीडियोज़ जे हवाले खां ॿुधायो। ॾिसो, जॾहिं धाड़ेल खे जेको घेरो आहे उहो तंग थिए थो, ऐं जॾहिं हू धाड़ेल बेसिकली बुज़दिल हूंदो आहे जेको ग़रीबनि खे, मासूमनि खे ऐं जेके यतीम आहिनि उन्हनि खे हू अगवा कनि था। सिंध पुलिस जीअं हिननि जो घेरो तंग कयो आहे त तव्हां ॾिठो हूंदो त हुननि में हिकिड़ी बेचैनी अची वई आहे। ऐं जेका बुज़दिली वारो जेको इमोशन्स आहिनि उहे थ्रू वीडियो हू ज़ाहिर कनि था। पंहिंजो जेको परेशानी वारो जेको अंसर आहे उहो वीडियो जे ज़रिए ज़ाहिर कनि था, जंहिंमें हू बज़ाहिर पाण खे ईअं महसूसु कराइनि था त शायदि हू सुरखरू थिया आहिनि। पर ऑन ग्राउंड जेकॾहिं तव्हां सिचुएशन ॾिसो त धाड़ेलनि जो ठीकु ठाक नुक़सानु थियो आहे। चंद ई महीननि में तमामु घणे तइदाद में जेके धाड़ेल आहिनि उहे 3 डिस्ट्रिक्ट्स में मारिया विया आहिनि, कश्मीर जे घोटकी हुजे या शिकारपुर। ऐं जेकॾहिं मां एग्ज़ैक्टली फिगर तव्हांखे न ॿुधाए सघां, शायदि कोई 70+ जेके धाड़ेल आहिनि जेके हिननि इलाइक़नि में 3 ज़िलनि में जेके मारिया विया आहिनि। हीअ जेके वीडियोज़ वारी जेका टैक्टिक्स आहे या हिकिड़ी इमोशनल लेवल ते हू खेॾनि था जेका बिल्कुलु ई ग़लति आहे। बल्कि न, जॾहिं बि वीडियो का अचे त तव्हां इन मां इहो सम्झणु खपे त धाड़ेल जेको आहे नेरो डाउन थिया आहिनि, उहे सोढ़ा थिया आहिनि। सही। समूह साहब, आख़िरी सुवालु आहे मुंहिंजो त जेके धाड़ेल उते रहनि था, जीअं हाणे पुलिस पिकेटूं क़ाइमु थियूं आहिनि, मॉनिटरिंग शुरू थी वई आहे, उन्हनि जी जेका अचु वञु आहे उहा रुकिजी वई आहे कंहिं घणे हद ताईं, त हाणे जेके उते माण्हू मौजूदु आहिनि, कचे जे अंदरि माण्हू मौजूदु आहिनि या खोड़ अहिड़ा माण्हू बि हूंदा जेके सहूलियतकारी जो किरदारु अदा कंदा हूंदा, छा अहिड़ा के सहूलियतकार सिंध पुलिस से गिरफ़्तार कया आहिनि या उन्हनि जे नज़र में आहिनि या का कार्रवाई कई वई आहे जेके सहूलियतकारी जो रोल अदा कनि पिया ऐं उहे धाड़ेलनि खे उहे पोइ उहो एम्यूनेशन हुजे, ॿियो सामान हुजे, खाद खुराक हुजे, उहो प्रोवाइड कनि पिया मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, मुख़्तलिफ़ वसीलनि सां? छा अहिड़ा के सहूलियतकार सिंध पुलिस गिरफ़्तार कया आहिनि या का अहिड़ी का कार्रवाई या को अहिड़ी इन हवाले सां अवां छा चवंदो? जी 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 बिल्कुलु बिल्कुलु। मां तव्हांखे ॿुधायां त छो त धाड़ेल जेको आहे सो जीअं तव्हांखे ॿुधायां त बेसिकली बुज़दिल थींदो आहे ऐं बुज़दिल माण्हू अंदरि ई पंहिंजो गटनि घेरनि में जेका ट्रेंचिस में वञी करे अंदरि वञी वेहे थो। ॿाहिरि जेके अंदरि राब्ता आहिनि मुख़्तलिफ़ सहूलियतकारनि सां, फैसिलिटेटर सां, उहो बि तमामु घणे मिक़दार में सिंध पुलिस, कश्मीर पुलिस जेके ॿियूं असांजे एडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि न सिर्फ़ु गिरफ़्तार कया आहिनि पर उन्हनि सां मुक़ाबिला बि थिया आहिनि, उहे मारिजी बि विया आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां ई 4 ॾींहं पहिरियां ई असां वटि
अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी इंफॉर्मेशन हुई जंहिंमें धाड़ेल जो सहूलियतकार हुयो जंहिं न सिर्फ़ु असां वटि शहादतूं हिते करायूं थ्रू इंफॉर्मेशन पर हुन अॻुवां पिणु कयूं उहो पिणु कश्मीर में मुक़ाबले दौरान हिते रिसेंटली मारिजी वियो ऐं अहिड़े क़िस्म जा काफ़ी जेके आहिनि असां गिरफ़्तार बि कया आहिनि कम्युनिकेशन जी जेके हेॾा रूट्स आहिनि उहे बिल्कुलु असां सील कया आहिनि ऐं जेका सोर्स ऑफ सर्वाइवल आहे जंहिंमें फूड वग़ैरह थियो बाक़ी लॉजिस्टिक्स जेके आहिनि इनसाइड आहिनि उन्हनि ते बि असांजी गई नज़र आहे ठीकु आहे वॾी महिरबानी इरफान अली समो साहब तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो नाज़रीन प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ॾींदा इजाज़त अलाह निगहबान।